दोस्तों तव्हां सभिनी भाइरनि खे तव्हांजी पंहिंजे इलाइक़े जी मौसम ॿुधाईंदो हलां। हिते अॼु सुबुह खों तमामु आली आहे तेज़ ऐं शदीद हवा। आसमान ते तमामु घाटा कारा ककर मौजूदु आहिनि, पर बरसाति असांजे इलाइक़े में अञा थी आहे कान। रब पाक कंदो खेर खेर सां ही 4 ॾींहं अहिड़ा बि खेर खेर सां वेंदा गुज़री। 4 ॾींहं तमामु अहम आहिनि सिंध जी मौसम जे हिसाब सां। रब पाक कंदो त सभिनि ॾिसंदड़नि भाइरनि ॾे इंशाअल्लाह ताला सभु 4 ॾींहं रहमत जूं बरसातूं थींदियूं। कोई बि ख़तरे जो हिकिड़ो जीअं तूफ़ानी बरसाति जो सिस्टम कोन थींदो, पर भउ तमामु घणो आहे। दोस्तो तव्हां ॾिसी रहिया आहियो वाजिद अली चना व्लॉग। आउं आहियां वाजिद अली चना। सभिनी दोस्तनि भाइरनि खे मुंहिंजी तरफ़ खां अस्सलाम वालेकुम। असांजे इलाइक़े में आई अॼु तमामु ज़ोरदार हवा, जंहिंजे करे दुकान में थी वई धूड़ ऐं दज़ी तमामु घणी जमा। उनजे करे आउं करे रहियो आहियां पंहिंजी शॉप जी सफ़ाई। तव्हां ॾिसो था कहिड़े तरीक़े सां आउं करे रहियो आहियां सफ़ाई सुबुह जो तक़रीबन सवेर मां कंदो आहियां दुकान खोलण महिल। उन खां बाद में अगरि का दज़ी मिटी थींदी आहे त दुबारा बि सफ़ाई कंदा आहियूं। सफ़ाई लाज़मी आहे, सफ़ाई रखंदो आहियां तमामु घणी। पंहिंजे शॉप जी सफ़ाई हिकु त लाज़मी आहे ऐं सफ़ाई हिकु ईमान जो हिसो आहे, जंहिंखे आउं कंदो आहियां बिल्कुलु पूरो। तव्हां दोस्तो ॾिसो आउं कढी रहियो आहियां बिल्कुलु कुंड पासनि मां जेके बि दज़ी कुझु बि कंहिं बि क़िस्म जो कोई बि किचिरो मां हेठि न छॾींदो आहियां। मुंहिंजो सामान तक़रीबन ज़मीन खां तव्हां ॾिसंदो त मथे ई हूंदो। कोई बि सामान मुंहिंजो ज़मीन ते कान हूंदो आहे, मथे हूंदो आहे। सफ़ाई रखंदो आहियां तमामु घणी, छो जो असांजी रोज़ी आहे। तव्हां ॾिसंदव त मां कहिड़े तरीक़े सां करे रहियो आहियां सफ़ाई। मुंहिंजे दुकान जे ॿिए पासे आहे कमिरो ऐं दुकान जे ॿाहिरां ॾिसो, ॿाहिरां बि फस्ट क्लास तरीक़े सां कंदो आहियां पंहिंजे शॉप जी सफ़ाई। हीअ दोस्तो मुंहिंजे दुकान जे साम्हूं वारो आहे हिसो। तव्हां ॾिसो त मां सफ़ाई करे छॾी पंहिंजी पूरी। उन खां बाद में हवा ॾिसो केॾी ज़ोरदार हवा आहे। आसमान तव्हां ॾिसंदव त आसमान ते ककर आहे न मौजूदु। ऐं हीअ मुंहिंजे साम्हूं आहे ॿियो शॉप। हीअ आहे असांजे दुकान जे साम्हूं वारी मेन गली। आसमान ते ककर आहिनि मौजूदु। मालिक साईं कंदो पंहिंजो रहम ऐं करम। त दोस्तो जेके नवां दोस्त आहिनि उनखे असांजो अर्ज़ु आहे त अगरि तव्हांखे वीडियो सुठो लॻे त तव्हां लाइक ऐं कमेंट लाज़मी कजो। जेके नवां दोस्त आहिनि अगरि तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदव त असांखे तमामु घणी थींदी ख़ुशी। उमेदु आहे त तव्हां असांजी ख़ुशीअ खे रखंदव बरक़रार ऐं असांजी कंदव बिल्कुलु दिलि सां सपोर्ट। असांखे तव्हांजी सपोर्ट जी तमामु आहे सख़्तु ज़रूरत। दोस्तो मां हाणे सफ़ाई त करे छॾी आहे पंहिंजी पूरी। बक़ाया जेका बि शंड फुका आहे उहा मां पंहिंजे शॉप जी कंदुमि पूरी। शाम जो पहर आहे ऐं असांजो तक़रीबन दुकान जो सिस्टम सुबुह ऐं शाम जो हलंदो आहे माशाल्लाह फस्ट क्लास। ऐं हिनमहिल मां पंहिंजे कमकार खे जारी रखंदुमि। वीडियो खे हिते कंदासीं एंड वधीक इंशाअल्लाह ताला नए मौज़ूअ सां सुभाणे थींदासीं गॾु। त दोस्तो जेके बि नवां दोस्त आहिनि उमेदु आहे त तव्हां मुंहिंजे चैनल खे लाइक कमेंट ऐं सब्सक्राइब लाज़मी कंदव। पंहिंजो रखिजो तमामु घणो ख़्यालु। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।